मुझे हिन मकाले जो उन्वान आहे अंग्रेज़ी ऐं सिंधी ॿोलीअ में रिश्तनि या कुटुंबी इस्तिलाहनि जो तक़ाबली जाइज़ो। A comparative study of kinship terminology in Sindhi and English language. सिंधी ॿोली अॻ में ई ज़िक्र थी चुको आहे। दुनिया में 4 करोड़ खां वधीक माण्हू जेको आहे सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था। सिंध में 3 करोड़ 40 लख खां वधीक माण्हू सिंधी ॿोली ॻाल्हाइनि पिया, जिन जी उहा मादरी ज़बान आहे। इन खां अलावा हिंदुस्तान में 2011 जी आदमशुमारी मुताबिक़ लॻभॻि 29 लख माण्हू सिंधी ॿोली ॻाल्हाइनि पिया। सिंध में हीअ सूबे जी सरकारी ज़बान आहे। इन खां अलावा इंडिया में ही उन्हनि 22 शेड्यूल्स लैंग्वेजिस में शामिल आहे जिनखे ऑफिशियली ज़बान जो दर्जो ॾिनो वियो आहे हिंदी ऐं अंग्रेज़ी ज़बान खां पोइ। ऐं ॿिए तरफ़ अंग्रेज़ी ॿोली दुनिया जे 5 खंडनि में सभ खां वधीक ॻाल्हाई वेंदड़ ॿोली आहे ऐं जेका 58 मुल्कनि जी सरकारी ज़बान आहे ऐं उन खां अलावा केतिरियूं आज़ादु रियासतूं आहिनि जिन जी सरकारी ज़बान आहे। इन खां अलावा नेटो, IMF, ICC जहिड़नि तमामु वॾनि मशहूरु इदारनि जी पिणु ऑफिशियली ज़बान आहे। हाणे ॿोलियूं लफ़्ज़नि, इस्तिलाहनि, पहाकनि, चवणनि ऐं जो अणखुट ख़ज़ानो आहिनि। हर ॿोली में जानदार, तोड़े बेजान शयुनि, जीतनि, पखियुनि, वणनि, फसलुनि, मौसमुनि जा लफ़्ज़, नाला मौजूदु हूंदा आहिनि ऐं हर ॿोलीअ में मिटनि माइटनि जी जुदा जुदा रिश्तनि जी जुदा जुदा सुञाणप जे लाइ अलॻि अलॻि नाला ऐं लफ़्ज़ मुक़ररु हूंदा आहिनि। मिटी माइटी या रिश्तनि जी सुञाणप लाइ कमु ईंदड़ इहे लफ़्ज़, इहे इस्तिलाह ज़ाहिर कंदा आहिनि त कंहिं माण्हूअ जो कंहिं सां कहिड़ो तालुक़ु आहे। मिटी माइटीअ जा इस्तिलाह ॿोलियुनि जो उहो निज़ाम आहिनि जेको फ़र्द वाहिद जो घणनि माण्हुनि सां रिश्तो ऐं घणनि माण्हुनि जो फ़र्द वाहिद सां अलॻि अलॻि रिश्तो ज़ाहिर कंदा आहिनि। दुनिया जे मुख़्तलिफ़ समाजनि में रिश्तनि जी सुञाणप ऐं उन्हनि जे नालनि लाइ जुदा जुदा निज़ाम मुरविज आहिनि। अॻ में बि ज़िक्र थी चुको त दुनिया में लॻभॻि 7000 खां वधीक ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं जेके 120 खां वधीक मुख़्तलिफ़ ख़ानदाननि सां तालुक़ु रखनि थियूं ऐं लिखत जे एतबार खां 300 खां वधीक नमूननि तहत लिखियूं वञनि थियूं। रिश्तनि ऐं कुटुंबी इस्तिलाहनि जे हवाले सां सॼी दुनिया में 6 ॿोलियूं जेको आहे 6 निज़ामनि में विरहायूं वियूं आहिनि, जिन में हवाईअन, सूडानीज़, इस्कीमो, इरोकियस, क्रो ऐं ओमाहा। मुख़्तलिफ़ इन्हनि में नमूना आहिनि। इन्हनि गुरूहनि में जुदा जुदा निज़ामनि में कुटुंबी इस्तिलाहनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जे रिश्तनि लाइ किथे साॻिया त किथे अलॻि लफ़्ज़ या इस्तिलाह इस्तेमालु थियनि था। मिसाल तौरु मॉर्गन जंहिं किनशिप टर्मिनोलॉजीअ जे हवाले सां तमामु घणी रिसर्च कई, उनजो नालो आहे। उनजी तहक़ीक़ मुताबिक़ इरोकियस निज़ाम में कंहिं माण्हूअ जो पीउ, संदसि भाउ यानी चाचो उन माण्हूअ जो ऐं सोट उनजे लाइ साॻियो ई हिकु ई इस्तिलाह कमु अचे थो जंहिंजी माना पीउ वारी आहे। त इहे त थिया मुख़्तलिफ़ 6 जेको आहे गुरूह, पर गॾियल तौर ते जेकॾहिं असां इन्हनि जो तत्व कढूं त असांखे इहा ख़बर पवंदी त दुनिया जूं तक़रीबन समूरियूं ॿोलियूं 2 दर्जा बंदियुनि में विरहाए सघजनि थियूं। हिकिड़ो उन्हनि मां आहे क्लासीफैक्ट्री ऐं ॿियो आहे डिस्क्रिप्टिव। हाणे समाजी क्लासीफैक्ट्री सिस्टम उहो आहे जंहिं तहत ॿोलियूं घणनि रिश्तनि लाइ साॻा लफ़्ज़ कमु आणनि थियूं, हिकु जहिड़ा लफ़्ज़ कमु आणनि थियूं। मिसाल तौरु अंग्रेज़ीअ में लफ़्ज़ आहे अंकल ऐं उहो अंकल जेको आहे घणनि रिश्तनि जे लाइ, मिसाल ॻाल्हि माउ जे पीउ खे बि माण्हू अंकल चवे थो ऐं पीउ जे माउ जे भाउ खे बि माण्हू अंकल चवे थो ऐं पीउ जे भाउ खे बि माण्हू अंकल चवे थो। अहिड़े नमूने सां पुफीअ जे मुड़ुस खे जेको असां वटि पुफड़ आमतौर ते उनजे लाइ हिकिड़ो अलॻि इस्तिलाह, हिकिड़ो अलॻि लफ़्ज़ मौजूदु आहे त उनखे बि अंकल चयो वञे थो। ॿियो आहे डिस्क्रिप्टिव। डिस्क्रिप्टिव दर्जाबंदीअ में ॿोलियूं जेके अचनि थियूं उन्हनि में हर हिकु रिश्ते जे लाइ अलॻि अलॻि इस्तिलाह मौजूदु आहे, अलॻि अलॻि लफ़्ज़ मौजूदु आहे। जीअं सिंधी ज़बान में माउ जे भाउ जे लाइ अलॻि लफ़्ज़ आहे मामो ऐं पीउ जे भाउ जे लाइ अलॻि लफ़्ज़ मामो आहे, चाचो आहे। अहिड़ा अॻिते बि खोड़ सारा मिसाल जेको आहे पेश कया वेंदा। हाणे जॾहिं रिश्तनि जी ॻाल्हि अचे थी त समाजी ऐं लिसानियाती तौर ते मिटी माइटी जा रिश्ता
टिनि गुरूहनि में विरिहाया विया आहिनि। हिकिड़ो आहे कॉन्साग्यूनल, ॿियो आहे एफिनल ऐं टियों आहे सोशल रिलेशन। जीअं असां समाजी तौर ते कंहिं वॾी उमिरि वारे खे चाचा चवंदा आहियूं, बाबा चवंदा आहियूं। हाणे कॉन्साग्यूनल जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो आहे लाइनल, ॿियो आहे कोलाटेरल। लाइनल कंहिं बि माण्हू जा सिधा सवा वॾा या नंढा, मिसाल तौरु ॾाॾो, पर ॾाॾो या वरी नंढा पुटु पोटो। उनखां पोइ आहे कोलाटेरल, जे कंहिं बि माण्हूअ जा भाउ भेण या वरी उन्हनि जा पोयर, भाइटियो थियो, भाणिज थियो। सिंधी ॿोली डिस्क्रिप्टिव निज़ाम तहत घणे भाङे कमु करे थी। उन में हर हिकु रिश्ते जे लाइ अलॻि अलॻि लफ़्ज़ मौजूदु आहिनि। उहे चाहे पीउ जे तालुक़ सां अॻिते वधनि था या माउ जे निस्बत सां अॻिते वधनि था। पीउ जे तालुक़ जे हवाले सां पीउ जे वाल साहब खे असांजे लाइ सिंधी में ॾाॾे जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे ऐं माउ जे वाल साहब जे लाइ सिंधी ॿोलीअ में नाने जो लफ़्ज़ कतब ईंदो आहे। पर तव्हां ॾिसंदा त ॿिए तरफ़ जॾहिं अंग्रेज़ीअ में असां वञूं था त अंग्रेज़ीअ में ॿिन्हिनि जे लाइ ग्रैंड फादर ऐं साॻी तौर ते ॾाॾीअ जे लाइ ग्रैंड मदर लफ़्ज़ इस्तेमालु थो करे वियो ॿिन्ही रिश्तनि जे लाइ। इन जे करे थोरो उन में जेको फ़र्क़ु आहे उन फ़र्क़ जी सुञाणप कोन पई थिए। हीअ आहे कुझु अंकल जंहिंजो मूं अॻु में ज़िक्र कयो। अंग्रेज़ीअ में अंकल कलेक्टिव लफ़्ज़ आहे। चाचे जे लाइ मामे जे तौरु मुतबादिल तौरु इस्तेमालु थिए थो, पुफड़ जे मुतबादिल तौर ते इस्तेमालु थिए थो ऐं मासड़ जे लाइ बि मुतबादिल तौर ते इस्तेमालु थिए थो, जंहिंजे करे माण्हू उहा वज़ाहत हासिलु नथो करे सघे, उहो फ़र्क़ु ज़ाहिर नथो थिए। अहिड़े नमूने सां आंट या आंटीअ जो लफ़्ज़ बि इस्तेमालु थिए थो अंग्रेज़ीअ में कलेक्टिव। ॿिए तरफ़ असांजी सिंधी ॿोलीअ जी वुसअत आहे जो हर हिकु रिश्ते जे लाइ उन वटि हिकिड़ो अलॻि इस्तिलाह या अलॻि लफ़्ज़ मौजूदु आहे। उनखां पोइ ब्रादर इन लॉ जो जेको आहे लफ़्ज़ आहे अंग्रेज़ीअ में, उन जा मुतबादिल असां वटि सिंधीअ में, छो त भेणीवे ऐं ॾेर में फ़र्क़ु आहे। अहिड़े नमूने सां सालो ऐं संडूअ में बि वॾो फ़र्क़ु आहे रिश्तनि जे हिसाब सां। पर ओवरऑल अंग्रेज़ीअ में उन्हनि जे लाइ हिकिड़ो ई लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो। साॻी तौर ते कज़न जो लफ़्ज़ आहे जेको अंग्रेज़ी ज़बान में फीमेल ऐं मेल ॿिन्ही जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, जेंडर लेस आहे, का बि उनजी जेंडर कोन्हे। त सिंधी ज़बान में इहा वुसअत आहे रिश्तनि जे एतबार खां त असीं चाचे जे पुट खे सोट सॾींदा आहियूं, मामे जे पुट खे बारोट सॾींदा आहियूं, पुफीअ जे पुट खे फुफाट सॾींदा आहियूं ऐं अॻिते। पर अंग्रेज़ी ज़बान में इन सभिनी जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो ई लफ़्ज़ इस्तेमालु कयो वञे थो, कज़न। असीं किन हालतुनि में ग्रैंड फादर जे लाइ, ग्रैंड मदर जे लाइ पैटर्नल ऐं मैटर्नल जा लफ़्ज़ बि इस्तेमालु कंदा आहियूं। पर अॻिते हली जॾहिं असां थोरो अञा अॻिते वज़ाहत तलब कयूं था त वरी मुंझारो थिए थो। सो ही कज़न जो जेको लफ़्ज़ आहे इहो जेंडरलेस आहे। ही जुमिला आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल असां जेकॾहिं चऊं था त मुंहिंजो सोट कराची वियो त असांखे टिनि नमूननि सां लिखण में, पढ़ण में ऐं ॻाल्हाइण में असांखे सोट जे जेंडर जी ख़बर पइजी सघे थी। पर जेकॾहिं असां ॿिए पासे ॾांहुं अंग्रेज़ीअ में जुमिलो लिखूं था, माय कज़न वेंट कराची, त असांखे किथां बि उन जी जेंडर जी ख़बर कोन थी पए। अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां चऊं त मुंहिंजी मासात जेको आहे कराची वई, तॾहिं बि असांखे जेंडर ख़बर पइजी थी वञे। इन खां अलावा अंकल जेको लफ़्ज़ आहे उहो एफिनल में आहे, पर ॿिन्ही गुरूअनि में उनखे जेको आहे कोलाटीरियल एफिनल में ॿिन्ही खे उनखे अंग्रेज़ीअ में शुमारु कयो आहे, पर सिंधीअ में उहे अलॻि अलॻि आहिनि। आख़िरी जेके नतीजा आहिनि उन्हनि तरफ़ अचां पियो त सिंधी ॿोली दुनिया जे सुधरनि ॿोलियुनि में शुमारु थिए थी। ॿोलीअ में मिटनि माइटनि ऐं जुदा जुदा रिश्तनि जी सुञाणप लाइ अलॻि अलॻि नाला ऐं लफ़्ज़ मुक़ररु आहिनि। सिंधी ॿोली घणे भाङे डिस्क्रिप्टिव निज़ाम हेठि कमु करे थी ऐं उन में हर रिश्ते जे लाइ अलॻि लफ़्ज़ या नाला मौजूदु आहिनि। अंग्रेज़ी ॿोली क्लासीफैक्टरी सिस्टम तहत कमु करे थी। सिंधी ॿोलीअ में मिटनि माउ जे माइटनि जे रिश्तनि जी सुञाणप लाइ अलॻि लफ़्ज़ मौजूदु आहिनि ऐं पीउ सां निस्बत रखंदड़ माइटनि लाइ अलॻि। पर अंग्रेज़ीअ में घणे भाङे ॿिन्ही तरफ़ जे माइटनि लाइ साॻिया ई लफ़्ज़ कतब अचनि था। मिटी माइटीअ जे हवाले सां सिंधी ॿोली हर हिकु रिश्ते जे वधीक ऐं खुलियल नमूने वज़ाहत करे थी।